अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। PTI ममनू फंडिंग केस फ़ैसिलो अचण खां पोइ इलेक्शन कमीशन जे ॿाहिरां तहरीक इंसाफ़ पार्लियामेंटेरियन जो एहतजाज। चार्ट ऑफ डिमांड ऐं करारदाद इलेक्शन कमीशन खे पेश करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि खां इस्तीफ़ा जो मुतालिबो। ममनू फंडिंग जे मुक़दमे जो फ़ैसिलो आइन ऐं कानून खां मुकमिल इनराफ़ करार ॾेई छॾियो। फवाद चौधरीअ चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर इस्तीफ़ा न ॾिनो त रियासत इक़्तिदाम कंदासीं। समूरो शहर बंदि करण जी कहिड़ी तुक आहे? उहो जेको करे रहिया आहिनि उन्हनि जो एतिरो ई वञणु वेझो थी वञे पियो। दारुल हुकूमत रेड ज़ोन जा रस्ता सील करे छॾिया। इलेक्शन कमीशन वेंदे PTI कारकुन जो पुलिस सां छिकताण। इमरान खान पंहिंजे लाइ नारो ॻोल्हे रहियो आहे। तहरीक इंसाफ़ खे इंतिशार फैलाइण जी इजाज़त न ॾींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर शीरी रहमान जो रद्द अमल। वज़ीर मुमलकत मुसद्दिक़ मलक चयो त जेको बयाने हल्फ़े में कूड़ ॻाल्हाईंदो हुजे उनखे के मुल्क हलाइण ॾियूं। ॿाहिरि जी कंपनियुनि खां पैसा वठी बि उन्हनि जी पार्टी साफ़ ऐं शफ़ाफ़ हली। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी ज़ेर सदारत वफ़ाक़ी काबीना जो इजलास। ममनू फंडिंग केस जे फ़ैसिले में आईंदा लाइ अमल ते मुशावरत। इमरान खान जी नाअहलीअ लाइ सुप्रीम कोर्ट सां रुजू करण जे फ़ैसिले करण जो इम्कान। इमरान खान समेत PTI रहनुमाउनि जा नाला ECL में विझण जी मंज़ूरी मुतवक़्क़ि। PDM जो अॼु थियण वारो सरबराही इजलास मुलतवी। तहरीक इंसाफ़ चीफ इलेक्शन कमिश्नर जे ख़िलाफ़ रेफरेंस दायर करे छॾियो। रेफरेंस में चयो वियो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर ॼाणी वाणी बद इंतिज़ामिया करे रहियो आहे। आईनी ज़िम्मेवारियूं अहसन तरीक़े सां अदा न करे रहियो आहे। चीफ इलेक्शन कमीशन ते ममनू फंडिंग जो फ़ैसिलो जल्द ॿुधाइण लाइ दबाव विधो वियो। मुलाक़ात जे कुझु ॾींहंनि खां पोइ ममनू फंडिंग जो फ़ैसिलो ॿुधायो वियो। वज़ीर आला पंजाब चौधरी परवेज़ इलाही चयो त PTI में जेतिरो बिकाऊ माल हुयो उहो वञी चुको आहे। कारकुननि खे करोड़े रुपयनि जी ऑफर हाणे को बि फ़ाइदो न ॾींदी। हमज़ा शहबाज़ जो नालो वठण बग़ैर चयो जंहिं ते मुश्किल अची रही हुई उहो बहाने सां लंदन हलो वियो। गारंटियर हिते ई रहंदा। मरियम नवाज़ जी हिमायत ताजिरनि लाइ मददगार बणिजी वई। बिजली बिलनि सां गॾु टैक्स वापसि वठण जो फ़ैसिलो। ताजिरनि जे तहफ़ुज़ लाइ मरियम नवाज़ मुफ्ता इस्माइल खे टैक्स वापसि वठण जो चयो हुयो। बिजली बिलनि सां गॾु टैक्स वसूलीअ सालाना 30 अरब रुपयनि जो टैक्स हासिलु थियणो हुयो। खसारो ॿियनि माण्हुनि ते टैक्स लॻाए पूरो कयो वेंदो। डॉलर जी क़ीमत में कमी ॿिए ॾींहुं बि जारी। इंटरबैंक में कारोबार जे इख़्तिताम ते डॉलर 2 रुपया 64 पैसा घटि थी वियो। 266 रुपया 15 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर जी क़ीमत घटि थी 226 रुपया आहे। एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो त कोशिशि आहे त तोड़ फोड़ जो शिकार थींदड़ रोड ऐं सेवरेज जे कम खे जल्द मुकमल कयो वञे। जहांगीर रोड ते जारी तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो। चयो 800 मीटरनि ताईं रोड तोड़ फोड़ जो शिकार थियो। उते कमु कंहिं ॿिए कयो हुयो पर तनक़ीद KMC ते कई वई। ख़ैबर पख्तूनख्वा जे महकमा सिहत जे लाइ अमेरिका जे तरफ़ां गाॾियुनि जी इमदाद। अमरीकी सफ़ीर डोलन ब्लूम 36 गाॾियुनि जूं चाबियूं हवाले कयूं। अमरीकी सफ़ीर जो चवणु हुयो त पाकिस्तान जे लाइ अमरीकी इमदाद जो सिलसिलो जारी रहंदो। कॉमनवेल्थ गेम्स में 200 मीटरनि जी डोड़ जी पहिरीं हीट में पाकिस्तान जे शुजर अब्बास पहिरीं पोज़ीशन हासिल करे 200 मीटर सेमीफाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।